Assalamu alaikum class. This is Altaf Ahmad Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. अच्छा कल ताईं असां जेको आहे प्रोनाउन कंप्लीट करे वियासीं। अॼु असांजो न्यू टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच जो थर्ड पार्ट आहे इहो। थर्ड पार्ट आहे वर्ब यानी फ़ैल। हाणे वर्ब आहे छा, उनजो फंक्शन छा आहे, उहो कंदो छा आहे। वर्ब इट इज़ अ पार्ट ऑफ स्पीच, इहो उहो पार्ट ऑफ स्पीच आहे दैट एक्सप्रेसिस जेको ॿुधाए थो, ॾेखारे थो एग्ज़िस्टेंस यानी कंहिं शइ जी मौजूदगी, एक्शन यानी को कमु थो ॾेखारे, और स्टेटस कंहिंजो मर्तबो छा आहे, उनजी लेवल छा आहे, उनजो सोशल स्टेटस पोजीशन छा आहे, या वरी ॾेखारींदो आहे पोज़ेशन। पोज़ेशन माने उनजी मिल्कियत छा आहे, उन वटि छा छा आहे, इहो ॾेखारींदो आहे इन सेंटेंस। वर्ब इहे चारि शयूं ॾेखारींदो आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु असां वटि सेंटेंस में असां वठूं था पिया ही प्लेज़ क्रिकेट। हाणे हिते जेको वर्ब इस्तेमालु थियल आहे उहो आहे प्लेज़। हाणे प्लेज़ छा थो ॾेखारे हिते, प्लेज़ ॾेखारे थो हिते एक्शन, कमु ॾेखारे थो। ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो असां वटि सेंटेंस आहे अहमद इज़ अ पोएट। हाणे हिते जेको वर्ब इस्तेमालु थियल आहे उहा इज़ छा आहे, स्टेटस थो ॾेखारे। इज़ छा थो ॾेखारे हिते, स्टेटस थो ॾेखारे थो। उनजी पोजीशन छा आहे, सोशल स्टेटस उनजो छा आहे, उहो छा आहे, उनजो प्रोफेशन छा आहे, उहो पोएट आहे। उन खां पोइ आहे यू वर इन कराची, तव्हां कराची में हुयो। हाणे हिते जेको वर आहे इहो छा थो ॾेखारे, एग्ज़िस्टेंस, उन्हनि जी मौजूदगी थो ॾेखारे, तव्हांजी मौजूदगी थो ॾेखारे, किथे, कराची में। उन खां पोइ असां वटि सेंटेंस आहे माई फ्रेंड हैड अ कार। हाणे हैड उन्हनि वटि, मुंहिंजे दोस्त वटि हिकु कार हुई। हाणे हिते हैड छा थो ॾेखारे, वर्ब आहे हैड, छा थो ॾेखारे, पोज़ेशन यानी उन्हनि जी मिल्कियत हुई, उन्हनि जी मिल्कियत में, उन्हनि जे कब्ज़े में हिकिड़ी शइ हुई, उहा कहिड़ी हुई, कार। उन्हनि वटि हिकु कार हुई। हाणे यादि रखण वारी ॻाल्हि इहा आहे त वर्ब इहे शयूं ॾेखारींदो आहे। ऐं ॿियो यादि रखे छॾियो, वर्ब इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अ सेंटेंस। यू कैन कॉल इट द हर्ट ऑफ अ सेंटेंस। वर्ब जेको आहे सेंटेंस जो हर्ट आहे, यादि रखे छॾियो। ठीकु आहे। हाणे जीअं इंसान जो जॾहिं हर्ट बंदि थी वेंदो आहे, तव्हां ॾिठो आहे जॾहिं इंसानु फोत थी वेंदो आहे, डॉक्टर छा चेक कंदा आहिनि, नब्ज़ छा आहे, उहा हर्ट जॾहिं पंप करे रहियो हूंदो आहे त उहा जेको आहे फड़कंदी रहंदी आहे असांजी नब्ज़। जॾहिं हर्ट पंप करणु बंदि कंदो आहे, नब्ज़ बंदि थी वेंदी आहे। यानी नब्ज़ खे बंदि थियणु, इंसान जो ख़तमु थियणु सम्झो वेंदो आहे। ईअं ई जेकॾहिं वर्ब सेंटेंस में न आहे, उहो सेंटेंस ई न सम्झो वेंदो। यू कैन नॉट मेक इवन अ सिंगल सेंटेंस विदाउट एनी वर्ब। ठीकु आहे। वर्ब खां बग़ैर दुनिया जो को बि जुमिलो ठही नथो सघे। अच्छा, ऐं सिर्फ़ु वर्ब सां बि हिकिड़ो कंप्लीट सेंस ठही थो सघे। ठीकु आहे। कीअं, हाणे जेकॾहिं वर्ब सां गॾु तव्हां सेंटेंस हिते ठाहींदो ही प्लेज़ क्रिकेट, जेकॾहिं हाणे फॉर एग्ज़ाम्पल फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट हिते असां प्लेज़ खे कटूं था पिया, ही क्रिकेट। हाणे ही क्रिकेट जो मतिलबु छा आहे, कोई सेंस नथो ठहे। त हू क्रिकेट छा, क्रिकेट खेॾे थो, ॾिसे थो, सिखे थो, सिखाए थो, छा थो करे, काई ख़बर न आहे। उन खां पोइ हिते जेकॾहिं वर्ब कटे ॾिसूं, अहमद इज़ अ पोएट। इज़ खे जेकॾहिं तव्हां कटे ॾिसंदो, अहमद अ पोएट। हाणे अहमद अ पोएट माने कोई सेंस नथो ठहे। अहमद हिकु शाइर आहे, शाइर खे पढ़े थो, शाइरी खे पसंदि करे थो, शाइर खे ॿुधे थो, शाइरी सिखे थो, शाइरी सिखाए थो, काई सेंस न आहे। यानी जेकॾहिं वर्ब खे असां सेंटेंस में कढे छॾींदासीं, असांजे सेंटेंस जो कोई सेंस न ठहंदो। ऐं तव्हां पढ़ियो आहे त असल में सेंटेंस हूंदो छा आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव अस अ कंप्लीट सेंस। उहो ग्रुप वर्ड्स जो जेको असांखे कंप्लीट सेंस ॾे, उन खे जेको आहे सेंटेंस चवंदो आहे। जेकॾहिं वर्ब कढींदासीं, कंप्लीट सेंस ई न ठहंदो, त उहो सेंटेंस ई काउंट न थींदो। ठीकु आहे। हाणे वर्ब इंटीग्रल पार्ट आहे सेंटेंस जो। वर्ब खां बग़ैर कोई बि दुनिया जो सेंटेंस ठही नथो सघे। अच्छा, हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु वर्ब सां तव्हां सेंटेंस ठाहे सघो था। ठीकु आहे। हाणे कीअं, मिसाल तौरु तव्हां चई सघो था गो। हाणे गो इज़ अ वर्ब, एक्शन वर्ब आहे। गो मञा हिकिड़ो सेंस ठहे थो। मिसाल तौरु हाणे तव्हां सां गॾु कोई वेठो आहे, तव्हां उनखे चओ था गो, वञ। हाणे वञ मञा उहो सम्झी ज़रूरु वेंदो त चवे छा थो। फॉर एग्ज़ाम्पल हाणे गो खां अलावा, वर्ब खां अलावा तव्हां कोई बि जेकॾहिं पार्ट ऑफ स्पीच ॻाल्हाईंदो त कोई सेंस न ठहंदो। मिसाल तौरु मां चवां असलम। हाणे असलम माना छा सेंस ठहे थो, असलम जे बारे में मां छा थो ॻाल्हाइणु चाहियां, छा थो ॿुधाइणु चाहियां, काई शइ क्लियर न आहे। हाणे जेकॾहिं प्रोनाउन मां चवां ही, हाणे ही मुंहिंजा मां छा ही जे बारे में ॻाल्हाइणु थो चाहियां, काई क्लियर न आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वर्ब वाहिद पार्ट आहे जेको सिर्फ़ु अकेलो बि इस्तेमालु थिए न, तॾहिं बि सेंटेंस ठही वेंदो आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे एक्सपीरियंस हुजे त हाणे जेकॾहिं PST में, मुंहिंजे ख़्याल में PST या GST, पर PST में शायदि सुवालु आयो इहो त हिकु सेंटेंस घणनि जेको आहे हिसनि ते या घणनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल थी सघे थो, घटि में घटि। हाणे उन में हिकु बि हुयो ऑप्शन, ॿ बि हुया, टे बि हुया। हाणे उन जो जेको करेक्ट ऑप्शन हुयो न, उहो हिकु हुयो।
हिकु छो त हाणे जेको वर्ब आहे न सिर्फ़ु अकेलो वर्ब यूज़ करे बि तव्हां हिकु सेंस ठाहे सघोसि था, ठीकु आहे न। हिकु सेंटेंस जो घटि में घटि सेंटेंस खे जेके रिक्वायर्ड वर्ड्स हूंदा आहिनि उहो हिकु हूंदो आहे, उहो हिकु कहिड़ो हूंदो आहे, वर्ब हूंदो आहे। वर्ब तमामु इम्पॉर्टेंट आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिते अचो, हाणे सेकंड ते आहे काइंड्स ऑफ वर्ब्स। हाणे वर्ब जा क़िस्म घणा हूंदा आहिनि? वर्ब जा टोटल तौर ते 3 क़िस्म आहिनि। सभ खां पहिरियों क़िस्म आहे ट्रांज़िटिव वर्ब्स। हाणे ट्रांज़िटिव वर्ब्स कहिड़ा हूंदा आहिनि? हाणे ट्रांज़िटिव वर्ब उहे हूंदा आहिनि जन उहे वर्ब, ट्रांज़िटिव वर्ब्स यादि रखे छॾो, उहे हूंदा आहिनि जन खां पोइ ऑब्जेक्ट हुजे सेंटेंस में। जॾहिं उहे यूज़ थियनि त हाणे सेंटेंस जेकॾहिं तव्हां पढ़ियो आहे न त मां तव्हांखे अॻिते हाणे पढ़ाईंदुसि जॾहिं पार्ट्स ऑफ स्पीच कंप्लीट थींदा। त हाणे हिकु सेंटेंस जा 2 पार्ट हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे सब्जेक्ट, ॿियो हूंदो आहे प्रेडिकेट, या जेकॾहिं 3 में कन्वर्ट कयोसि त हिकु आहे सब्जेक्ट, ॿियो आहे वर्ब, उन खां पोइ आहे ऑब्जेक्ट, ठीकु आहे। हाणे वर्ब जेको आहे न, वर्ब खां पोइ जेकॾहिं सेंटेंस में ऑब्जेक्ट आहे त हिन वर्ब खे सॾिबो ट्रांज़िटिव वर्ब, ठीकु आहे। मिसाल तौरु हाणे हिते तव्हांखे सेंटेंस बि ॾिनल आहे, या ही सेंट अ मैसेज, हुन हिकु मैसेज मोकिलियो, हिकु पैगाम मोकिलियो। हाणे हिते सेंट वर्ब आहे, एक्शन वर्ब आहे, हिते वर्ब आहे, हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे। हिन वर्ब खे सब्जेक्ट आ मैसेज ॾिनल आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं वर्ब जे पोयां सब्जेक्ट हुजे त तव्हां सम्झी वञो उहो उन वर्ब खे चवंदासीं ट्रांज़िटिव वर्ब। जेकॾहिं वर्ब ते अची करे जुमिलो ख़तमु थी वञे या अॻिते भले हले बि सही लेकिन ऑब्जेक्ट न हुजे त पोइ उहो वर्ब छा चइबो? उहो ट्रांज़िटिव वर्ब न चइबो। अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त हाणे ऑब्जेक्ट छा हूंदो आहे? यादि रखे छॾो, सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट जुमिले में या त नाउन हूंदा आहिनि या प्रोनाउन हूंदा आहिनि, इन खां अलावा ॿियो कुझु बि नथा थी सघनि। मिसाल तौरु कॾहिं बि सब्जेक्ट जेको आहे उहो प्रीपोजिशन न हूंदो, कॾहिं बि सब्जेक्ट एडजेक्टिव न हूंदो, कॾहिं बि सब्जेक्ट कंजंक्शन न हूंदो, कॾहिं बि सब्जेक्ट इंटरजेक्शन न हूंदो आहे, ठीकु आहे न। कॾहिं बि सब्जेक्ट ख़ुदि वर्ब सब्जेक्ट थी नथो सघे, ठीकु आहे न। वर्ब इहो सब्जेक्ट जेको आहे, सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट या नाउन हूंदा या प्रोनाउन हूंदा, ठीकु आहे। हाणे वर्ब खां पोइ जेकॾहिं कोई बि नाउन रखियलु आहे या प्रोनाउन रखियलु आहे, सम्झी वञो त इन वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट ॾिनल आहे असां वटि, ऐं उन ऑब्जेक्ट जे करे उहो सब्जेक्ट इहो जेको वर्ब आहे उहो छा थी वेंदो? उहो थी वेंदो ट्रांज़िटिव वर्ब। हाणे हिते जीअं सेंटेंस ॿियो बि आहे, नाज़िया गेव द स्पीच। हाणे स्पीच नाउन आहे, हिते मैसेज नाउन आहे। हाणे हे वर्ब आहे, वर्ब खां पोइ जेकॾहिं नाउन आहे, ऑब्जेक्ट आहे, त हे वर्ब जेको आहे ट्रांज़िटिव आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट न आहे त इहो ट्रांज़िटिव न आहे, हे वर्ब ट्रांज़िटिव न थींदो, ठीकु आहे। हाणे यादि रखे छॾो, वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट इस्तेमालु थियल हुजे, वर्ब खां अॻु में नाउन प्रोनाउन इस्तेमालु न थियल हुजे। अॻु वारो जेको नाउन प्रोनाउन आहे उहो सब्जेक्ट हूंदो आहे। वी आर टॉकिंग अबाउट द ऑब्जेक्ट इफ अ वर्ब इज फॉलोड बाय एन ऑब्जेक्ट after it, then that type of verb or the used verb will be called a transitive verb, otherwise will not be called a transitive verb. हाणे जेकॾहिं वर्ब खां बाद में को ऑब्जेक्ट आहे ऐं ऑब्जेक्ट नाउन या प्रोनाउन हूंदो, जेकॾहिं आहे त पोइ उहो उन यूज़्ड वर्ब खे जेको चवंदासीं ट्रांज़िटिव वर्ब, जेकॾहिं न आहे त उहो इंट्रांज़िटिव वर्ब थी वेंदो। उन खां पोइ असां वटि ॿियो सेंटेंस आहे, आफरीदी प्लेड नाइसली। हाणे हिते हे सेंटेंस मां तव्हांजी आसानी जे लाइ करे छॾियो जीअं तव्हांखे सम्झ अची वञे। हाणे हिते प्लेड आहे, हिते नाइसली आहे। हाणे तव्हां नाइसली खे अॻिते हाणे असां पढ़ंदासीं, एल वाई जंहिंजे पोयां लॻल हुजे उहो एडवर्ब हूंदो आहे 99%। अच्छा, हाणे हिते एडवर्ब आहे, मां तव्हांखे ॿुधायो त ऑब्जेक्ट या नाउन हूंदो आहे या प्रोनाउन हूंदो आहे। हाणे जेकॾहिं हिते नाउन या प्रोनाउन न आहे, मतिलबु हे ऑब्जेक्ट न आहे। हाणे हिते प्लेड खे मथां तव्हां ट्रांज़िटिव कयूं बीठा हुजो त प्लेड खां पोइ वर्ड इस्तेमालु थियल आहे। प्लेड खां पोइ जेकॾहिं ऑब्जेक्ट हुजे, ऑब्जेक्ट नाउन या प्रोनाउन हूंदा, जेकॾहिं नाउन या प्रोनाउन इस्तेमालु न आहे थियल, इट मीन्स इहो ऑब्जेक्ट न आहे। हिन वर्ब खे असां ट्रांज़िटिव वर्ब नथा चई सघूं, इहा ॻाल्हि यादि रखे छॾियो। हे जेको वर्ब आहे इहो ट्रांज़िटिव वर्ब न आहे, हे जेके ॿई वर्ब आहिनि इहे आहिनि ट्रांज़िटिव वर्ब, ठीकु आहे। उन खां पोइ असां अॻे क़िस्म ते अचूं था वर्ब जे ते। हाणे वर्ब जो जेको अॻियों क़िस्म आहे उहो कहिड़ो आहे? उहो क़िस्म आहे वर्ब जो इंट्रांज़िटिव वर्ब। हाणे ट्रांज़िटिव जो अपोज़िट आहे इंट्रांज़िटिव, तव्हां सम्झी सघो था त इंट्रांज़िटिव छा हूंदो? उहो वर्ब जंहिं खां पोइ ऑब्जेक्ट न हुजे उन वर्ब खे छा सॾिबो आहे? इंट्रांज़िटिव वर्ब सॾिबो आहे, ठीकु आहे। हाणे जीअं हिते लिखियलु आहे, दे ईट टू मच। हाणे हिते ॾिसो, टू मच इहो नाउन न आहे, हिननि वञो न टू नाउन आहे न मच नाउन आहे, ठीकु आहे न। हाणे जेकॾहिं वर्ब खां पोइ को बि नाउन या प्रोनाउन इस्तेमालु न आहे थियल, इट मीन्स के हिन वर्ब खे कोई ऑब्जेक्ट न आहे, ऐं जेकॾहिं ऑब्जेक्ट न आहे त हिन वर्ब खे असां छा सॾींदासीं? इंट्रांज़िटिव वर्ब सॾींदासीं। हाणे हिते बि तव्हां ॾिसी सघो था, जीअं मां लिखियो आहे ही रीड्स। हाणे रीड्स खां पोइ हिते जुमिलो ई ख़तमु थो थी वञे, काई शइ कोन्हे ॾिनल, माना कोई बि पोयों नाउन या प्रोनाउन एज़ ऑब्जेक्ट इस्तेमालु न आहे थियल। पोइ हिन वर्ब खे असां छा सॾींदासीं? हिन वर्ब खे असां इंट्रांज़िटिव वर्ब सॾींदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ टें क़िस्म जे असां वर्ब ते अचूं था। टियों क़िस्म वर्ब जो जेको आहे उहो कहिड़ो? ऑक्ज़िलरी, यानी कि हेल्पिंग वर्ब्स बि चयो वेंदो आहे, इहे मदद कंदा आहिनि।
मेन वर्ब जेको हूंदो आहे उहो एक्शन वर्ब हूंदो आहे सेंटेंस में। जेकॾहिं इन सां गॾु को ॿियो वर्ब लॻी वञे त इट मीन्स के दैट वर्ब हैज़ कम टू हेल्प द मेन वर्ब। उहो वर्ब मेन वर्ब जी हेल्प करण लाइ आयो आहे, उनखे अञा वधीक इलाबोरेट करण लाइ आयो आहे। इन जे करे अहिड़े वर्ब खे जेको एक्शन वर्ब खां या मेन वर्ब खां अलावा लॻल हुजे, अहिड़े वर्ब खे असां छा सॾींदा आहियूं ग्रामर में, ऑक्सिलरी वर्ब। पार्ट ऑफ स्पीच में उनखे ऑक्सिलरी वर्ब सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे ऑक्सिलरी वर्ब्स कीअं हूंदा आहिनि, हाणे हे ॾिसी सघो था, आई एम राइटिंग अ लेटर। हाणे हिते ॿ वर्ब इस्तेमालु थियल आहिनि, हिकिड़ो आहे एम, ॿियो आहे राइटिंग। हाणे राइटिंग जेको आहे तव्हांखे ख़बर आहे एक्शन वर्ब। हाणे एक्शन वर्ब कंहिंखे चइबो आहे, उहे वर्ब जेके कम खे ॾेखारनि। कम मिसाल तौरु उथणु, वेहणु, खाइणु, पीअणु, अचणु, वञणु, खोलणु, बंदि करणु, लिखणु, पढ़णु, यादि करणु, इहे सभु छा आहिनि, इहे कम आहिनि। दीज आर एक्शन, देयरफॉर दीज विल बी कॉल्ड एक्शन वर्ब्स। हाणे हे एक्शन वर्ब्स आहिनि। ॿिया जेके वर्ब हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, उहे ऑक्सिलरी वर्ब हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे ऑक्सिलरी वर्ब जेको आहे उहे कहिड़ा हूंदा आहिनि, हिन जी मदद करण लाइ हे मेन वर्ब हूंदा आहिनि, इन जी मदद करण लाइ हे वर्ब ईंदा आहिनि। इन जे करे इनखे हेल्पिंग वर्ब, हाणे हिते HV मां लिखी छॾियो आहे, माना हेल्पिंग वर्ब या इनखे ऑक्सिलरी वर्ब सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे यादि रखे छॾियो, जीअं तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो त जुमिले में सभ खां इम्पॉर्टेंट पार्ट जेको आहे वर्ब हूंदो। हाणे कंहिं सेंटेंस में या त ऑक्सिलरी वर्ब हूंदो या त एक्शन वर्ब हूंदो या ॿई गॾु इस्तेमालु थियल हूंदा, लेकिन इहो पॉसिबल ई न आहे त ऑक्सिलरी वर्ब बि सेंटेंस में न हुजे, एक्शन वर्ब बि सेंटेंस में न हुजे। इहे ॿई जेकॾहिं न हूंदा त दुनिया जो को बि जुमिलो ठही बि नथो सघे असां वटि। ठीकु आहे, हाणे हिते जेको हिन मेन वर्ब सां एक्शन वर्ब खां कटे करे जेको ॿियो वर्ब इस्तेमालु थियल हुजे उनखे चइबो आहे ऑक्सिलरी वर्ब। हाणे हिते बि तव्हां ॾिसी सघो था, दे आर हार्ड वर्किंग। हाणे हिते तव्हां ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑक्सिलरी वर्ब इस्तेमालु थियल आहे, हिते ऑक्सिलरी बि इस्तेमालु थियल आहे, एक्शन बि इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं एक्शन ई न हुजे, ऑक्सिलरी वर्ब बि न हुजे, हेल्पिंग वर्ब बि इस्तेमालु न थियल हुजे, उहो जुमिलो ठहंदो ई कोन, उहो उनखे जुमिलो काउंट ई न कबो। ठीकु आहे, अच्छा, हाणे ऑक्सिलरी वर्ब मां तव्हांजी आसानी जे लाइ कुझु लिखी छॾिया आहिनि। हाणे ऑक्सिलरी वर्ब तव्हांखे अञा जेको आहे यादि करण जे लाइ थोरो फार्मूले तौर ते ॿुधाए छॾियां। इंग्लिश ग्रामर में जेके बि टेंस आहिनि टोटल, उन्हनि टेंसिस जूं जेके सिंबल्स आहिनि या जेके हेल्पिंग वर्ब्स आहिनि उहे सभु ऑक्सिलरी वर्ब आहिनि। हाणे उहे सिंबल्स या हेल्पिंग वर्ब्स कहिड़ा आहिनि, हे आहिनि बी, इज़, एम, आर, हैज़, हैव, डू, डज़, डिड, शल, विल, मस्ट, विल, शल, आट, डेयर, मे, माइट, कैन, कुड, शुड, वुड। जीअं हैबिचुअल जे लाइ यूज़ टू इस्तेमालु थींदा आहिनि, इहे सभु छा आहिनि, इहे ऑक्सिलरी वर्ब्स आहिनि। ठीकु आहे, इहे तव्हांखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। हाणे उन खां पोइ मां एक्शन वर्ब जा वरी ॿ क़िस्म लिखी छॾिया आहिनि। हाणे एक्शन वर्ब फर्दर मोर ॿिनि क़िस्मनि में काउंट कया वेंदा आहिनि, उन्हनि खे सम्झो वेंदो आहे। इहो तव्हांखे बि इन जे बारे में ॼाण ज़रूरु हुजणु घुरिजे। हाणे उहे कहिड़ा आहे, हिकिड़ा एक्शन वर्ब्स हूंदा आहिनि रेग्युलर, ॿिया एक्शन वर्ब्स हूंदा आहिनि इरेग्युलर। ठीकु आहे न, रेग्युलर ऐं इरेग्युलर जो तालुक़ु यादि रखे छॾो सिर्फ़ु एक्शन वर्ब सां आहे, ऑक्सिलरी वर्ब सां न आहे। हाणे रेग्युलर वर्ब कहिड़ा हूंदा आहिनि, उहे वर्ब्स जंहिंजी सेकंड ऐं थर्ड फॉर्म पोयों ED लॻाइण सां ठही वञे, उनखे चइबो आहे रेग्युलर वर्ब। मिसाल तौरु हाणे हिते तव्हां ॾिसो वर्ड आहे असां वटि प्ले खे जेकॾहिं पोयों ED ॾियूं था असां त प्ले जी सेकंड फॉर्म बि ठही वञे थी, ED ॾियण सां प्ले जी थर्ड फॉर्म बि ठही वञे थी। अहिड़ो वर्ब जेको ED रखण सां उन जी सेकंड ऐं थर्ड फॉर्म, अहिड़ो वर्ब एक्शन वर्ब जंहिंजे पोयां ED हणूं त उन जी सेकंड ऐं थर्ड फॉर्म ठही वञे, अहिड़े वर्ब खे छा सॾिबो आहे, रेग्युलर वर्ब। ठीकु आहे, उन खां पोइ ॿिया क़िस्म जो वर्ब असां वटि एक्शन वर्ब कहिड़ो हूंदो आहे, उहो हूंदो आहे इरेग्युलर वर्ब। हाणे इरेग्युलर वर्ब कहिड़ा हूंदा आहिनि, अहिड़ा वर्ब जंहिंखे पोयां ED ॾियण सां उन्हनि जी सेकंड ऐं थर्ड फॉर्म न ठहे, उन्हनि खे चइबो आहे इरेग्युलर वर्ब, यानी उन्हनि जो को क़ाइदो ई न हूंदो। हाणे रेग्युलर इन जे करे इनखे सॾिबो आहे जंहिंजो क़ाइदो आहे, क़ानून आहे, ED ॾियोसि सेकंड ऐं थर्ड फॉर्म इन जी ठही वेंदी। इरेग्युलर जो कोई क़ाइदो न आहे त उन जो पोयों छा आणूं जो उन जी सेकंड ऐं थर्ड फॉर्म ठहंदी, इन जे करे ई इन्हनि खे इरेग्युलर वर्ब्स चयो वेंदो आहे। मिसाल तौरु हाणे तव्हां वटि आहे जीअं राइट, हाणे इन जो सेकंड फॉर्म ठहे थो रोट, ॾिसो ED सां या कोई तरीक़ो कोन्हे, कोई कानून कोन्हे इन जो। ठीकु आहे न, इन जे करे इन खे इरेग्युलर चयो वेंदो। राइट इन जी सेकंड फॉर्म आहे रोट, इन जी थर्ड फॉर्म आहे रिटन, इन जे करे इनखे इरेग्युलर सम्झो वेंदो आहे। उमेद आहे तव्हांखे टॉपिक समझ अची वेंदो। जेकॾहिं का बि क्यूरी हुजे, यू आर ऑलवेज वेलकम टू आस्क एनी टाइप ऑफ क्वेश्चन। ठीकु आहे, तव्हां को बि क्वेश्चन मूंखां जेको आहे इन जे बारे में करे सघो था। मां तव्हांखे कल्ह बि टाइम जे लाइ अर्ज़ु करे छॾियो। टाइम स्पेशली जेको तव्हां वटि मूंखां क्वेश्चन करण जो या क्यूरी टाइम जेको तव्हांजो आहे, उहो आहे राति जो 9 खां 10 वॻे। मां 9 खां 10 वॻे जेके तव्हां क्वेश्चन मोकिलींदव या जेको तव्हां होमवर्क मोकिलींदव, उन जे लाइ मां पाबंद आहियां। इंशाअल्लाह ताला मां इहो टाइम तव्हांजे लाइ रिज़र्वड आहे। इन टाइम में तव्हांखे रेस्पॉन्स कबो,
ठीकु आहे। जेकॾहिं इन केस अगरि कोई अहिड़ी एमरजेंसी आहे, मां सफ़ा मसरूफ़ आहियां, पोइ तव्हांखे ठीकु आहे नेक्स्ट डे ते मॉर्निंग में मां तव्हांखे रेस्पॉन्स करे छॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं तव्हां इन टाइम ते होमवर्क सबमिट नथा कराए सघो, को क्वेश्चन आहे नथा पुछी सघो, नेक्स्ट डे ते तव्हां पुछो था पिया, त उन नेक्स्ट डे ते छा आहे, पोइ जहिड़े टाइम मां फ्री थींदुसि पियो उन टाइम मां तव्हांखे जेको आहे रेस्पॉन्स कंदुमि पियो। ठीकु आहे, उमेदु आहे तव्हांखे टॉपिक सम्झ अची वेंदो। वॾी महिरबानी।